मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अदीसत तू इते अई सुरीली तू आई छा ही छा पंहिंजा हाल बनाया थई वो समझो लालू का बी नौकरियां रखी आ अदी भली करे आई है पर एतरे ॾींहंनि खां पोइ भेरो भनियो अथई अदे घरे अकेली हूंदी आहियां न बोर पई थींदी आहियां सो अॼु सोचियमि वञी सुरीली जो मुंहुं ॾिसी अचां ऐं लाली जे हथनि जी चांहि जो कोप पी अचां लाली त वई आहे लालू सां शॉपिंग करण बाक़ी मां उहो ई घर में अकेली वेठी हुअसि चङो थियो आई वे त गॾिजी चांहि था पियूं ऐं अदी अकेले माण्हू जी कहिड़ी ज़िंदगी आहे हू चवंदा न आहिनि त अकेलो घर उहो बि इंसान खे खाइण ईंदो अदी मूं त ॿुधो आहे तुंहिंजो घर आबाद लॻो पियो आहे हिकिड़ा अचनि था ॿिया वञनि था अल्लू वञे थो त रीवस अचे थो सॼो ॾींहुं तुंहिंजे घर में रौनक लॻी पिया पोइ बि चई थी मां अकेली आहियां अदी ईअं त अलाह जो शुक्र आहे ख़ैर सां मुंहिंजा पंहिंजा सगा भाइर ॿ आहिनि अल्लू ऐं रीवस न बाहि ॾे उन्हनि खे ऐं त पंहिंजे सॻे भाइरनि ईदनि ऐं जुमनि जी ॻाल्हि पई कयां अदी ॾे ख़बर भला अॼु कंहिं कमकार सां आई या इहे मिड़े सिक में आई बसड़ी अदी छा कयां बेवा औरत आहियां ॿाहिरि निकिरां थी त माण्हुनि जा ताना मेहणा उन्हनि जे करे ॿाहिरि निकिरां ई कोन सॼो ॾींहुं पई आहियां जी तो मूंखे रिवस जो तानो वहाए कढियो न थी न तानो कोन है में इहे मज़ाक कंहिं में छो ॾुख थी शादी बसि अदी ज़नानो रूह आहे पोइ छा कयां कचहरी लाइ तव्हां लाइ छिके थो अचे वञी धूड़ पाए इज़त जी उहे बि इज़त घणी आहे जेकॾहिं केरु नथो करे त न करे अदी इहा धूड़ विझ पंहिंजे मुंहुं में मां त इज़त कई थी न इज़त अलाह जे हथ में हूंदी आहे जंहिंजी कराए बाक़ी वे मां तोखे चांहि बि ठाहे ॾियां मानी बि खारायां इहा अदी तकलीफ़ न कर घणी तकलीफ़ बसि मिड़ई चांहि जो अधु कोपड़ो खणी आ अधु छो सॼो कोप ठाहे थी ॾिए उहे बि घर में अधु कोप त पीतो हूंदी न ऐं अदी सची थी चङी जॾहिं खां वठी अधो ईदन ऐं जुमन आया आहिनि न अधु कोप बि सूरनि सां थो बचे तूं वे मां अचां थी हाणे सुरीली हेॾा होॾा थी वई आहे हाणे का कुंट त जांचा जिते तावीज़ लिकाए त वञा न जे कम सां आई आहियां ही सही आहे इज़त तोखे पंहिंजो बणाई दुस रख लाल ते इज़त तोखे पंहिंजो बणाई दुस रख लाल ते खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार लख निकिरण जा केस था हल कयूं न चाहवा न पाणी आहे हिन जे पोयां भरी भरी जान थी पई साणी आहे ॻाल्हि ॿुध हिन कादन किने खे ते छो वठी आई हिन खे वठी वञो लाकअप करीस रिवस साहब लाकअप करण खां पहिरियां हिन वीचारी आख़िरी ख़्वाहिश हुई त मूंखे रिवस साहब सां मिलरायो त मां रिवस साहब सां वात टुकाणी कयां कहिड़ो दौर अची वियो आहे चङनि जा छपर कटिजी था वञनि वरी बि वात टुकाणी करण लाइ हिन खे वठी आयो रिवस साहब ही कुओ थोरी आहे जो तुंहिंजो वात टुकींदो बाबा वात टुकाणी मतिलबु ही पंहिंजी सफ़ाई पेश कंदो पोइ पियो अथसि हुते ॿुहारो खणी भली पेश करे सुतली साहब ये ख़बर नकुली मुर्शिद खे तूं कैद करे आई न हाणे मुरीदनि खां त मोचड़ा हणायूंसि लालू साहब पहिरियां मुंहिंजो मोक ॿुधो उन खां पोइ भली मोचड़ा हणायो या परणायो या वरी मेहंदी हणायो किथे आहे तुंहिंजो मोह फिको उनखे पेश कर मां ॾिसां कहिड़ो पहिरियां पातल अथसि आए हो के ॿई चरिया अड़े एॾे कारी कामण कंहिंखे चई इहो लालू साहब तव्हां पाण न सम्झो असां ॿई पाण में मुंहिंजो त असां ॿई चरिया आहियूं कादन मां छा में चरियो हाणे लखनि करोड़ जा केस थो हल कयां सिधो सियाणो सेबतो सूबेदार सुतली हाँ सुतली साहब ॿई चरिया माना मां ऐं कोड़ो तुंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां जेके इज़त जे चवण ते असां जेको नकली मुर्शिद थी ऐं उनखे माल कमाए ॾिनोसीं ऐं असांखे रुपयो बि कोन मिलियो इहो सॼो प्लान मां इज़त जो लालू साहब ये फ्राड वारा समूरा पैसा मां इज़त वठनि जेकॾहिं मां घर थो वञा त सगन ॿारनि सां गॾिजी इन वेगे भागे मोचड़ा थी हणाए अरे कूड़ा इज़त एॾो कूड़ थोनी इज़त अहिड़ी औरत न आहे बस कर बाबा इन माई इज़त तुझे चंग मुर्सी जी आड़ में घणनि जा हक़ चबाड़िया आहिनि इनखे सिंगल ने डबल बुश लॻंदो मुबारकूं हाणे त विहाई वियूं खार छो थी मुंहिंजे मंगणे जी तारीख़ वठी आई छा तुंहिंजो मङणो बि वॾो मसइलो आहे जिथे बि वञी ॻाल्हायां थी न तीहे कुंवारियूं धमकियूं थियूं ॾियनि त न असीं हिन कारे सां शादी कोन कंदासीं इन खां त सुठो आहे त इन रंग जहिड़ो पत्थर खाए असीं मरी वञूं पर इहा शादी कोन कंदासीं वाह दीवा मां मवालीअ खां वियुसि परे खां ॾिसीसि त सही ॼण कारे बाम जी डबली
उन सां बि पावलीअ पसंदि जी शादी कई बाक़ी मां उन खां बि वियुसि अदा ॻाल्हि ॿुध मूं बि अहिड़ा तावीज़ कया आहिनि थोरो इंतज़ारु कर ॾिस त लाली कीअं थी तलाक वठेसि पोइ थींदी वांदी पोइ आउं पाण वेंदुसि तुंहिंजे नाले जी पोती हुनजे मथां विझी ईंदुसि लाली तुंहिंजी वाह जी वाह जी ॻाल्हि कई अथई जेकॾहिं इन लालीअ सां मुंहिंजी शादी थिए त पोइ त माण्हू चवंदा त लंगूर के हाथ में अंगूर। वॾी इज़त थी करी अथई। सुठो छो कातन पकतो हाणे ख़बर पवंदी तने पीर वारे ड्रामे में कंहिंजो हथ आहे। अम्मा सभई शामिल आहिनि। जॾहिं लालू ॻोठ जो चङो मुड़सु हो न तेॾा मसला ई कोन हुया। लालू जो ज़िक्र किथां आयो छो थी वठी ने लालू जो नालो इन जो नालो वठींदी मुंहिंजे बुत ते टिजड़ियूं थी चढ़नि। छोरी छा थियो अथई अॻे त लालूअ जे नाले ते सदको वेंदी हाणे हुनजो नालो ई नथो वणे। कंहिंजो नालो नथो वणे अम्मा? लालूअ जो। कंहिं चयो अम्मा त लालू जो नालो मूंखे नथो वणे? लालू जो नालो छा हू त मूंखे पाण खे ई नथो वणे। दिल थी चवे त नक चिपटी में फसाए साह कढास। अम्मा तोखे त अलाए छा थी वियो अलाए कहिड़ा कहिड़ा भोग पई थी करी। भोग ना मां कहिड़ा भोग? अम्मा तूं कादन उन जी ॻाल्हि बि जो करी पई तूं। अम्मा बुखार बि कोन अथई तबियत बि सही थी पोइ बि विफिली छो थी? मां विफिलां थी मूंखे त लॻे थो तो निंड पूरी कोन कई आहे। ऐं छोरी हींअर जो मूं लालूअ जो न वठी ॾे लालूअ जो नालो न त तोखे घोट ॾेई मारे छॾींदीसीं। अॻु में त जिन जो ड्रामो कयो हुई हाणे लॻे थो सची पची में जिन थी वियो अथसि। छा थी सोची छो गुम थी वई आहीं? कुझु न तूं वे त मां तुंहिंजे लाइ थधो शरबत ठाहे अचां। अदा नंढा जीअं था वॾा कोड़ो कमदार असांजे पोयां वरिते थो का त कुहाड़ा तिखा कयूं किथे ॾे न हिकु ई लामारो। अदा कोड़ो कमदारी असांजी मारे वञे न त अधी जॻह आहे न असांजी मानी भली कुतनि खे ॾे असां ॿिन्ही खां कोड़ो ॾाढो कोन थींदो। अदा कोड़ो धमकियूं पियो ॾे चए पियो जहिड़े लाइ मां माण्हू घुराया आहिनि। ख़ैर जेको थियो ॾिठो वेंदो अच त हलो अच। जल्दी पार्टी थी नी एडी बहादुरी दिखाजे रक्ष वाला है मरी दे दे पादरन जा तो 500 हो जा जी तू कम कर तीन सच नहीं था खाऊ अदालू हाणे पांजा पेर सुधा जे सुधरी हलंदे त लही कोन वेंदे। वाह सौत से सारी वा सुधरा त मन बुख न छो चाचालू जेके सुधरियल आहिनि उहे बुख था मरनि छा? ॿियो दादा आउ को कोड़ थो हला छा हे आलू जो अकुल को त कोने जो के जे दिमाग में तो क्या। अरे बाबा ता भले सॼो मस्करन जो गोठ घुमी ॾिसो जेके सुधरियल न से सब सूरन में अथव। आउ जे आउ सुधरंदुसि न त मुंहिंजी बि तबियत ख़राब थींदी ऐं पाण खे बीमार करणु नथो चाहियां। हाणे जे सुधरण सां तुंहिंजी तबियत ख़राब थी थिए त पोइ हिकिड़ो कमु कर। अरे वञो रे असां त से चाड़ी वरी कहिड़ो कमु कयां। हेॾे ॻाल्हि ॿुध इज़त जो पीछो छॾ। अब पीछो त हुन जो कॾहिं कोन कयो आहे। असां ॿई सदाई हम कदम थी हलंदा आहियूं कीअं चिलकणी जीअं तूं ऐं मिठल हलंदा आहियो हा न। चाचालू अम्मा जे चवण जो मक़सदु इहो आहे त ॻोठ जे चङे मुड़ुस जी अख आहे माई इज़त ते। हाणे इन माई इज़त जे करे ॻोठ जे चङे मुड़ुस रीवस सां त न फिटाईंदव न। इज़त जे ॾाढो कोई रीवस सां छा ऐं सॼे मस्करनि जे ॻोठ सां फिटाइण लाइ तयारु आहियां। अरे इहो रीवस चङो मुड़ुस आहे न मोह न मोहांदो गदा जो आंदो। ओ अदालू इहा ॻाल्हि न विसारजांइ त रीवस लालूअ जो पीउ आहे। लालूअ दे वलूअ खे ई टोटा चबराया बाक़ी हाणे तूं न पओ इन्हे गप में न पओ गप में। हाणे रहणो अथई हिन शहर में ॻोठ में त ख़ुदा जो वास्तो इन्हे रीवस ऐं लालूअ सां न उचाए। अदी सौत से ठाणी हे आलू वारो अकुल को त कोने जो ने रीवस जे दिमाग में थो क्या उहो सौत वलू जेको हर हिननि जे अॻियां गोॾा अची खोलींदो हे आलू अहिड़ियूं थलाड़ियूं ॾींदो सान जो ॾहनि खे न छॾींदा। मतिलबु त असांजो सॼो ख़ानदान ज़िद्दीरो आहे को बि कंहिंजी का ॻाल्हि मञण जे लाइक़ु तयारु न आहे। न चाचा तूं न अम्मा न वरी इहो मिठल मसड़ी अमड़े उणे पई पुछड़ी भई लालूअ जो लश्कर ई कजरो तव्हां वरी को मुंहिंजो चवण था वठो मुड़ुस मुंहिंजो चवण वठे थो पियो।
टोकियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी पर न तव्हां सिर में आहियो न सुर में। अम्मा तू तो बस हरू भरू काका थे नथी मुंहिंजे मुड़ुस जे मथां भागी बीठी आहियां। ओए क्यों बिठो अरे जॾहिं मतलब न बिढ़ी थक जी पओ त पोइ मानी न धोदे जो तकावा आया वाली जगह कावा बात फजील थी वो जो 100 प्रभु जी पीढ़ी पुण्या तो तूने जा के बाराती कढे पई ओ पाण गडी देस न मानी त खाए मां ठीको कयो आ जाता जेको अचे उनखे मानी करे मां खारायां। उते ताते पेरे घर वन तो खे तो मत करणो असांजी दुखी थी लगे पई बाकी मोर साईं ते बो बात उठो चबाड़े त उते पो सुखियो आयो। अच्छा तो कब से चाचो न बिढ़ो ता त खादो अटे के दाऊं अपैया मानी त रखी थमनी न अखन सा पचाई रखंदा। दादा छा पियो करी? सोचा पियो। तू भी सोची तो ही छा? छो मोर दिमाग कोने छा? अच्छा भला छा पियो सोची? मतलब सोचा पियो त पीरू ऐं कसी ॻोठ में न आया त पोइ केॾां विया? उहे त केॾा न केॾा विया हूंदा पर इहो जेको निभागो रंगीलो आहे न इहो त अञा बि सिरण वांगुरु लमारा पियो ॾे। इन रंगीले खे त मां अछड़ियो कारतूस ठोकींदुसि जीअं खुंबा थी वेंदा सॼा। अगरि पर टुटंदुसि न इन बिजली जे खंभनि जे तारनि में फासंदो पोइ हीअं पियो लुड़ंदो कॾहिं हिन कपर ते कॾहिं हुन कपर ते। ॾाढा अम्मा ऐं बाबा रंगीले जा खोपका हलिया विया आहिनि पर अधे मिठल के चिलकणी के असांजो ख्याल त अचे न। अरे चरी 3 लखनि जो मसइलो आहे असीं पंहिंजे पाण मां बेज़ार आहियूं त ॿियो असांजी मदद कीअं कंदो? मां वञा थी भाॼाई चिलकणी ॾे ऐं चवांसि थी वञी त मुंहिंजे भाउ खे असां खां छो थी रोके। न का ज़रूरत कान्हे हिन चिलकणी बिलकणी न वञण जी। जे ख़्याल हुजे न त असांजे लाइ पाण सोची न। विलायती असांखे बचा हाँ असांखे बचा ईअं दाहूं कंदा पिया था अचो बाकरे माल वांगुरु बचायो छा डीज़ल ते। विलायती कुटण में लाइ केरा जेके असां कुटण चाहिनि पिया। शैतानगिरी ख़त्म कयो हा त तव्हांजी दुश्मनी बि ख़त्म थी वञे हा डीज़ल ते। शैतानगिरीअ में त तूं असांजो उस्ताद ई वरी हिन महिल तूं ई झली थो। अॻु में शैतानगिरी कंदो हुउसि जॾहिं मां जेल हलियो हुयुसि न उन खां पोइ इहा शैतानगिरी मूं छॾे ॾिनी आहे। हाणे 5 ई वक़्तु निमाज़ मुसले ते पियो आहियां अल्लाह जी महिरबानी सां। 5 वक़्तु निमाज़ मुंह में रौनक त कोन थई। हा हाणे निमाज़ जो पाबंद थी वियो आहियां ऐं इहा शैतानगिरी मूं छॾे ॾिनी आहे। हाणे तो मिड़ी 2-3 ॾींहं इहो शराफ़त वारो ढोंग रचायो आहे अॻिते हली नांगा वारी फण कढंदे ऐं तूं शैतानगिरीअ खां मुड़ंदे ई कोन। तव्हांखे तकड़े एतबार ॾियण लाइ मां तव्हांखे कहिड़ो सबूत ॾियां? मदद करे ॾेखार। मदद कहिड़ी? असां ॿिन्ही कोड़े जा पैसा खाधा आहिनि ऐं असांजे पोयां हथ धोई पइजी वियो आहे। मूं शैतानगिरी छॾे ॾिनी आहे। अरे तव्हांखे मूं शैतानगिरी जो सॻो ॿधायो न तव्हां कम खे पटियो हा न वरी मूंखे था चओ। अरे तव्हां कहिड़ी मूंसां चङाई कई हुई? तव्हां पहिरें नंबर जा मुनाफ़िक आहियो। अरे ॾे पुलिस खां कंहिं ॿधायो? तव्हां ॿधायो हो न मूंखे ख़बर कान्हे। इन जे करे तव्हांजी मदद मां कोन कंदुसि। कंहिं ॿिए जो दरवाज़ो खड़कायो जेके तव्हांखे शैतानगिरियूं ॾसे मूंसां चङायूं कयूं अथव वरी मूड़े भॻा बीठायो डीज़ल ते। विलायती तोखे छॾण खां पोइ असां ॿई दरपदर हूं। इन्हीअ जे करे चवां थो त असां ॿई ऐं तूं वरी शैतानगिरी शुरू कयूं ऐं ॾियूं सॼे ॻोठ खे ॾब। अरे ठगी न कयो। ठगी करण खां भलो इहो अथव सॻियूं खपायो। अगठ वारो सॻी वारो त कुरानियूं तव्हांखे दुआ कनि। इन जी माना त हूअ थी न त 100 कुआ खाई ऐं ॿिली हली हज ते। कूड़ो कसम खणण ऐं ठगी फिराड इहो मूं छॾे ॾिनो आहे डीज़ल ते। अदा हिन खे अचायो मिंथ कईसी हिन खे मिंथ करण बबुर खां ॿेर घुरण। अदा मवाली मां तोखे पियो ॻोल्हियां मूंखे पियो ॻोल्ही खेर त आहे रक्षो खपे। कफ़ा को नाले वांगुरु रंगीलो आहीं। अरे बाबा स्टाफ ते वञूं त खोले रक्षा बीठा आहिनि। मां कहिड़ो माण्हुनि खे रक्षा कराए ॾींदो आहियां? सम्झे कोन मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे रक्षो वठी ॾे त मां किराए ते हलायां। अच्छा यार रसुल में मूं वटि आहिनि 3 रिक्शा 3 ड्राइवर हलाइनि पिया को रक्षो वांदो कोन्हे को। यार मवाली इहे 3 हितों जा आहिनि इन्हनि खे ॿियो को रक्षो ॾेई छॾींदो पर मां त ॿाहिरि जो आहे न मूंखे केरु ॾींदो? तुंहिंजे करे कंहिं गरीब खे मां बेरोज़गार नथो करे सघां। महिरबानी कर मवाली साहब महिरबानी। महिरबानी छा जी बा ज़ामिन खपे ज़ामिन पेश कर। हाँ तोखे ज़ामिन खपे? हाँ बाक़ी 3 लख मल्लूका जे पीउ खे जेके न आई उन्हनि जी बा मुंहिंजे रक्षे मां त न कढ न बा।
ॾिसां थो को ज़मानती कयां थो मलूका जे ॾाॾे खे नेड़ मिंट। यार ये मवाली आहे किथे ॻोल्हिणो पवंदो। आए शरीफ़ हेॾे शरीफ़ हलिया ॿुधा शरीफ़ मवाली ठही। लालू साहब मवाली ऐं शरीफ़ अहिड़ा मवाली मां सुञाणा ई कोन जेके शरीफ़ हुजनि। शरीफ़ तोखे थो चवां लोफर लोफर बि चवई थो शरीफ़ बि चई थो। ओ मोगा ओ मुआरो यार ना है संधू मवाली पालियो मुर्स खंबन कान। पोइ ईअं चओ न खंबन जी मूंखे ख़बर न आहे। अॼु त पोइ सवेल खाड़ी छाते पियो वाचू टेड़ी ॻाल्हि ॿुधाए जेका पुछाए। तूं बि खोले ॻाल्हि कोन थो करी न त कहिड़ो मवाली रगो पे तो ॻाल्हि के लसियांगा विलोड़ी। मतलब तोखे मवाली जी ख़बर कान्हे न। न मां को मवाली जे पोयां अचां पर कमु कहिड़ो अथसि। एतिरो बि चरियो मां थोरी आहियां जो सभिनी खे जंहिं कंहिंखे ॿुधाईंदो अचां त जेका मूं वारी ज़ाल आहे लाली उनखे जिन थियो आहे छा चरी थी पागल आहे बोगी थी पई आहे तपा। ठीकु आहे लालू जीअं मूंखे ॿुधाई न ईअं ॿिए कंहिंखे न ॿुधाइजां। बेवकूफ़नि खे सिंग थींदा आहिनि छा। हे छा न करे वापसी कची पाण करे विस छा पाण खे पाण ई पुरुषायां भाई ऐसे भी यार। मतलब तू हाणे मुंहिंजी ॻाल्हि न मञींदे न। बावली ॻाल्हि खे सम्झी छो न थी। समझा छा तो सम्झाइण चाहीं। ॾिस न मूं जा सिर्फ़ 3 रश्का आहिनि मश्किरनि जे ॻोठ में। मश्किरनि जे ॻोठ में ॿियनि जा 10 रश्का आहिनि इहे थिया 13 रश्का। जॾहिं त मश्किरनि जे ॻोठ खे खपनि मुरागी 5 रश्का। मां जो ॿिया वठां त काॾे कयां हा। अच्छा ईअं। ॾिस न पावली लोहा घोड़ा आहिनि कॾहिं का शइ ख़राबु आहे कॾहिं का शइ ख़राबु आहे ख़र्च बि त आहिनि न। त पोइ भला ॿियो को कारोबार कर न पैसा बैंक में पए ईअं न कुआ टुके न वञनि। तू मूं ते खिली थो चरी बैंक में कुआ वेंदा ई कोन रुॻी माण्हू वेंदा आहिनि। बैंक में भला जे भुल में कुओ वियो ऐं पैसा टुके न उहो असांजो रिस्क न आहे उहो बैंक वारनि जो मसइलो आहे। भली धाड़ो लगे पर बैंक वारनि खे असांखे पंहिंजा पैसा ॾियणा आहिनि। हा भला रश्कनि का सिवा ॿियो बि त कारोबार आहे न ॿियो को वापार कर। ओ चरी 3 रश्कनि जी कमाई असां ॿिन्ही जे खाइण खां घणी आहे बस तो में हिकिड़ी शइ कान्हे। कहिड़ी शइ कोन्हे। शुक्र ॾिस न शुक्र कंदीअ न त थोरे मां घणो थी वेंदो पर जे गहो पी कंदीअ न त चवनि था गहो पी ठिकरनि जो पाणी सुकाए छॾींदी आहे। ना मुंहिंजा मिठड़ा मवाली मां गहो पी नथी कयां। मां त इहो थी चाहियां त जेके असांजा लॉटरी वारा पैसा विया आहिनि न उहे कहिड़े बि तरीक़े सां वापसी अची वञनि। पैसा वापसि ईंदा पर उहो तरीक़े सां ईंदा तकड़ त न कर न। चवनि था त तकड़ कमु शैतान जो आहे इन जे करे आस्ता जेको बि थींदो उहो भलो थींदो। विलायती कहिड़ा हाल अथई सच में सफ़ा ईअं शरीफ़ थी वए छा। यार रीवस शराफत में मज़ो आहे। वो मुमताज़ मौलाई गायो आहे जना सची लाशारी गायो आहे। मोहब्बत ॾे मोहब्बत वठ मोहब्बत ॾे मोहब्बत वठ जेको मोहब्बत में मज़ो आहे न उहो कंहिं में ई कोन्हे रीवस। जहिड़ो बि अथई अहिड़ी शराफत। यार तूं सम्झंदे कोन न शराफत सुठी शइ आहे। वाह 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 इहे शराफत वारियूं ॻाल्हियूं तुंहिंजे वात मां कोन थियूं ठहनि। अल्लाह करे इन्हनि ॻाल्हियुनि ते क़ाइम ऐं दाइम रही। क़ाइम ऐं दाइम मुंहिंजी पुफी जा पुटा मां उन्हनि खे वेढ़ाए ढांगो ढांग कयो हिक ॿिए जा मथा फाड़े वेठो वञी एनसीयू कटाए थाणे जेल हलिया सरे घटि हिक ॿिए खे बंदूकूं हणनि पिया पर लॉकडाउन में कारतूस कोन मिलनि। पोइ छा थियो। पोइ वरी हुननि खे ख़बर पइजी वई अलाए कंहिं ॿुधायो न कहिड़ी इहा ई त शैतानगिरी विलायती कई पोइ उन खां पोइ नंढड़नि ॿारनि खे वठी ऐं मुंहिंजी ठोर ते तिरकायूं न उन खां पोइ मूंखे ॻोठ मां कढी छॾियऊं वॾी मुंहिंजी जेका बेइज़ती कयूं उहा मूंखे ख़बर आहे। ख़ैर बेइज़ती अचण वञण शइ आहे इन जी दिलि में मां कोन थो कयां। ऐं पोइ तूं विलायती पंप थी मश्किरनि जे ॻोठ खे फोड़ आहे। ॿी त ॻाल्हि ॿुध इहा जेकी न तोसां गॾु फरी ही उहा काॾे वई। फरी बुजू शैतानगिरियूं ॾिसी ऐं मूंखां फिरी वई वई कंहिं ॿिए जी थई ऐं मां वतां थो होड़ू जॿाड़ी दो। ओ त पर हाणे कीअं बि कुझु बि पर सुधरी त वए न। मां सुधरी विया ॿियनि खे बि सुधारियो अथमि ऐं तूं ॻोठ जो हाणे चङो मुड़ुस आहीं न रीवस। छो आया हा इहो ई त वॾो ज़ुल्म आहे जेके दिलि में मूंखे बाहियूं आहिनि पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न। हा हा ॿुधा। बेद मुश्क जा वण जे इंसाफ़ कंदे तराज़ी जी तौर सही रखंदे त वणंदे न त कुर्सी छॾे बहाने भॼी वञ न त ॾाढो गुनहगार थींदे। तराज़ीअ जी तौर सही क्या
कहिड़ो मां अंब थो खपायां ऐं तव्हांजूं कुराड़ियूं अचनि थियूं वठण। असां पीरनि जा पिटियल आहियूं, असांखे न्याणी ॼमे ई कान थी। 3 कुराड़ा बोर्ड में लुड़ी विया हो, तव्हांजे घर त कोन आया आहिनि। तराज़ी जी तौर जो मक़सदु इहो आहे त सभिनी खे हिकिड़ी अख सां ॾिस। हा, ॿी अख खे पेशकश हणी कढी छॾिया। तुंहिंजो इंसाफ़ अहिड़ो हुजे, सॻो तुंहिंजो पुटु ॾोह करे न, उन खे बि बश्क न कर, पोइ चवंदा त भाई बराबरि चङो आहे। विलायती तूं लालूअ खां ॾोह करा, ॾिस मां कीअं थो बूट हणांसि। अरे मां लालू खां ॾोह करायां, माण्हू आहीं आजूज माजूज आहीं यार। तुंहिंजे सम्झाइण खां पोइ मां बबुर खे सम्झायन, उहो बि ॿेर ॼण शुरू करे हा। अरे तूं कोन सम्झंदे मुंहिंजी ॻाल्हि चरिया। माना तव्हांखे हक़ सच न चवां हा न। लालू खे मच्छरा, लालू खे मच्छरा। अरे वञो रे, आलू वारा कुल को त कोन्हे जो तव्हांजे दिमाग़ में थो कयां। अरे हाणे बस रे बस, कोका दो ठोके कम जी ॻाल्हि कर। अरे बाबा मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजी इज़त बचायो यार, मुंहिंजी इज़त बचायो। अल्लू तुंहिंजी बि इज़त आहे छा? अरे इज़त त मुंहिंजी वॾी आहे, पर हाणे जे करे नथो करे त आऊं छा करियां। बाबा हूं पंहिंजी पर्सनल इज़त जी ॻाल्हि कोन पियो करियां। बाक़ी कहिड़ी इज़त लाइ तो रड़ियूं करी? अरे बाबा हुन ईंदन जुमन वारी इज़त जी ॻाल्हि थो करियां, ॿुधे? ईंदन जुमन इन्हनि खां वधीक तूं बेस्तो आहीं। अरे आलू वारो अकुल को कोको त कोन्हे जो तव्हांजे दिमाग़ में थो कयां ने भागा। अरे मां इन दाई इज़त जी ॻाल्हि थो कयां पियो, इहो निभागो रीवस हथ धोई हुनजे पोयां पइजी वियो आहे, ॿुधे? ठीकु आहे आलू, समझी वियासीं। हाणे खीसड़ो खोल त रीवस खे रीवस में सटको ॾियूं। हाणे ई थो खोलियां खीसा। अरे बस छॾ अल्लू, अकरम जा खीसा न पंहिंजा खीसा खोल। अरे त पोइ इहे सम्झा न ट्रिपण बाक्स मुहांदा त मूंखे पंहिंजो खीसो खोलणो आहे। अचे हे वठो, 1000 अथव पूरो। वॾो को सियाणो ई 1000 में तो माण्हू माराई। अरे त इन खां मथे हो लाहे बि कोन थो यार। हे वठो ॿियो 1000 में अथव। अरे ॿुधो, पादर 2000 जा हणिजोसि, ईअं न 15 असांजा मोतिर आनो त 5 मुंहिंजा खाई वञो। अल्लू साहब अञा बि 2-3 हज़ार इन्हनि मां कमु कोन थींदो। अरे 2000 थोरा अथव जा, गंज अथव गंज। तव्हांजो मतिलबु छा आहे, अञा बि ॾियांव जा? हा अञा 2-3 हज़ार ॾे मूंखे ॾियो, आऊं पाण ई थो इन रीवस खे वञी रांधूं ॾियां। कोन एॾो कमज़ोर कोन थियो आहियां। न अल्लू साहब मिड़ई मज़ाक पिया कयूं, ॾे त असां पाण ई रीवस खे सटको था ॾियूं। अरे ॻाल्हि ॿुधो, जेॾी महिल न इन रीवस खे बूट हणणु शुरू कयो त बूट सां चजोसि मां ईंदन हा, मां जुमन हा, ईंदन जुमन लॻी पई हुजेव, मतां भुलिजी पओ। अरे कादन मूंखे दिलि खोले मुबारक ॾे, मां ईंदनी जुमन खे दिलि सां कुटको ॾेई आहियां। वाह पुट वाह, जेकॾहिं इहो हथु झलियो ईंदे त असांजा पैसा केॾांहुं बि कोन ईंदा। बाक़ी जेकॾहिं थोरी बि सुस्ती कई, ईअं असांजा पैसा ईअं खाई वेंदा जीअं मेंह कटी ॾारो खाई वेंदी आहे। कादन तुंहिंजा पैसा भली खाई वञनि, मां पंहिंजो हक़ खाइण कोन ॾींदोमान। मां असली पैसा दसे वठंदोमान, छो जो मां आहियां कमदार कोड़ो, अहिड़ो कंदो सां सोड़ो जो सवड़ में पिसी रखंदो न। हा ईदन ऐं जुमन त आहिनि बेस्ता, पर इन्हनि वटि जेका भेण इज़त, इहा मूंसां इज़त वारो बहानो करे ऐं मूंखे बींगो करे वई। कादन मां त चवां थो त गॾिजी हुनजी गुॾ कढूं। अरे इहे कहिड़ा केले जा बाग आहिनि या बसरनि जो फसल जो गॾिजी गुॾ कढूं न? कादन उहा गुॾ न, मोचड़ा हणण वारी गुॾ। मां तो चवां गॾिजी झड़ो जोटूं न। कोरा ईअं ई करिणो पवंदो, न त असांजा पैसा लुड़ी वेंदा। ईअं अलाए कीअं था लुड़नि, मुफ़्त में आहिनि। ईअं मां लुड़णु कोन ॾींदुसि, छो जो मां आहियां कमदार कोड़ो, अहिड़ो कंदो सां सोड़ो जो सवड़ में पिसी लॻंदो न। हा जी मलुका, लॻे थो त मूंखे तुंहिंजो संग रंगीले खे ॾियणो ई पवंदो। ॾाॾा मूंसां अहिड़ो ज़ुल्म छो थो करी? इहो ज़ुल्म मां तोसां कोन थो करियां, इहो कादन ऐं कोड़ो था कनि। कोड़ो ऐं कादन छो? इन्हनि बि रंगीले खां पैसा वरिता आहिनि छा? रंगीले खां पैसा कोन वरिता अथनि, पर रंगीले खे ॾियण लाइ पैसा गॾु बि त कोन कया अथनि न। हा ॾाॾा, मूंखे बि ईअं थो लॻे इहो रंगीलो ई मुंहिंजे नसीबनि में आहे। हेड़ी मलुका तुंहिंजा भाग। भाग न चओ, निभाग चओ, निभाग जेको तुंहिंजे कंध में लॻो पियो आहे। ॾाॾा अञा बि वक़्तु वियो कोन्हे, बाबा पीरू खे ॻोल्ह मतां लभी वञे। मां जेकॾहिं लभंदो बि न त हथे ख़ाली हूंदो, 3 लख गॾु खणी घुमंदो त कोन हूंदो न। उहे त कढो का खपाए चट बि करे छॾिया हूंदई। ॾाॾा दुआ कर त रंगीले मथां रिश्को चढ़ी वञे, न त ॻाल्हि अची गिची में पवंदी। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।